नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से टोक्यो में खबर ॾींदा हलूं त मोबाइल फोन और स्मार्टफोन जे अचण से गैर इखलाकी वीडियो और तस्वीरूं छिकण वारी वायरल थियण जो एक न रुकजण वारो सिलसिलो शुरू थी चुको है। हाणे इहो हाल है जो दुनिया में नाबालिग माण्हुनि के दबा, ब्लैकमेलिंग, ना समझ जे हथां इंटरनेट ते तार में वेठल शिकारियुनि खे पंहिंजूं तस्वीरूं मोकिले रहिया आहिनि। हिन सभिनी खां बचण जे लाइ जापानी कंपनी हिकु घटि क़ीमत वारो फोन टून ई ठाहियो, जंहिं जूं ख़ासि सलाहियतूं तमामु घणियूं, पर दुनिया जो ही पहिरियों फोन है जेको पंहिंजे ॿिनि जूं गैर इखलाकी तस्वीरूं कढण खां इनकार करे थो ऐं जेकॾहिं तस्वीरूं कढियूं वयूं त इहे तस्वीरूं पिक्सलाइज़ करे ब्लर करे छॾींदो। इन में मनसूबो ज़हनत ए जे तहत कमु कंदड़ अॻलूतम इंसानी जिस्म जी सुञाणप कंदो आहे। अहिड़ी तरह सार्फिन पंहिंजे ॿिए जी बिना लिबास जी तस्वीरूं नथो कढी सघे। ही फोन ख़ासि तौर ते अहिड़नि वालिदिन जे लाइ तयारु कयो आहे जिन जा नासमझ ॿार फोन जी ज़िद कंदा आहिनि, पर उहे इंटरनेट ते वेठल तमामु घणनि शिकारियुनि जो हथां मजबूर थी खेनि पंहिंजूं गैर इखलाकी तस्वीरूं मोकिलंदा आहिनि। सबबु इहो है त के नंढी उमिरि जे ॿार खे डिॼारे धमकियूं ॾेई खांस ग़लति कमु आसानी सां कराए सघे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।